अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल लिखियल में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस मंसूर सोडल खे चवंदो त मां तुंहिंजो दुश्मन न आहियां, वरी कॾहिं तुंहिंजो दुश्मन थी सघंदसि। मां उमेद करे तो वटि हली आई आहियां त तूं कुंज जो ॾसु मूंखे ॾे। सोडल चवंदो त अगरि मां कुंज जो ॾसु रेस तोखे ॾियां त पोइ तूं कुंज ककर वारनि जे हवाले करे छॾींदे, पोइ इहे कुंज खे मारे छॾींदा। उन जे करे हाली फ़िलहाल मां तोखे कुंज जो ॾसु नथो ॾेई सघां। रेस मंसूर चवंदो त हीउ तुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे। अगरि जेसीं ताईं तूं कुंज जो ॾसु न ॾींदे जेसीं ताईं हीउ तोखे कॾहिं बि आज़ादु न कंदा ऐं इन्हनि खां मां ज़िम्मो वठी तोखे हर हाल में आज़ादु कराईंदसि। ऐं उन करे मां मुराद सां ॻाल्हियूं बि करे आयो आहियां। उन चयो त तूं सोडल सां मिल त ॾिस सोडल छा पियो चए। उन जे करे मां उमेद करे तो वटि हली आयो आहियां। अगरि तूं कुंज जो ॾसु मूंखे ॾींदे त पोइ मां तव्हां ऐं उन्हनि जे विच में फ़ैसिलो कराए पोइ कुंज उन्हनि जे हवाले कंदसि। छो जो ईअं मां बेवकूफ़ न आहियां जो कुंज हुननि जे हवाले कयां, यानी ॻाल्हियुनि ज़रिए कुंज खे उन्हनि जे हवाले कंदसि। ऐं पोइ हाणे तव्हां ॾिसंदो त दोस्तों सोडल रेस मंसूर खे चवंदो त मां तोखे कुंज जो हर हाल में ॾसी ॾींदुसि, बहरहाल तोखे इहो ज़िम्मो खणणो पवंदो त तूं असांखे हितां आज़ादु कंदे। रेस मंसूर चवंदो त मां तव्हांखे हर हाल में हितां आज़ादु कंदसि। ऐं पोइ सोडल इन ॻाल्हि ते अची पोइ रेस मंसूर खे कुंज जो ॾसु ॾेई छॾींदो। ऐं पोइ रेस मंसूर रेज़न वारनि सां ॻाल्हाईंदो, उन्हनि खे चवंदो त अगरि तव्हां सोडल खे आज़ादु कयो था त पोइ मां इहो बि ज़िम्मो खणां थो त सोडल कुंज अव्हां जे हवाले ज़रूरु कंदो। ऐं पोइ इन करे असांजी ॻाल्हियूं बि थींदियूं, यानी तव्हां जूं ऐं मुराद वारनि जूं ॻाल्हियूं बि थींदियूं, जंहिंमें अव्हां ऐं मुराद वारनि जो पूरो इंसाफ़ थींदो। इन करे हाणे फ़ैसिले खां सवाइ ॿी अव्हां वटि का वाट ई न आहे। अगरि तव्हां जेसीं ताईं फ़ैसिलो नथा कयो जेसीं ताईं कुंज घर वापसि कॾहिं बि न ईंदो। उन करे हाणे तव्हांखे हर हाल में फ़ैसिलो करणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिसंदो त दोस्तों जुमा हिननि जी हर ॻाल्हि ॿुधी वठंदो, पोइ इहा ॻाल्हि वञी कमदार खे ॿुधाईंदो। पोइ कमदार हिन खे वठी वञो रेस शाहनवाज़ जे अॻियां वठी वेंदो। ऐं पोइ जुमा रेस शाहनवाज़ खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त पोइ हुन यानी रेज़न वारनि ऐं रेस मंसूर वारनि पाण में फ़ैसिलो वारियो आहे, यानी रेस मंसूर ऐं रेज़न वारनि जो ठा पियो कराए। रेस शाहनवाज़ चवंदो त मां इहा फ़ैसिलो हर हाल में करण न ॾींदसि। अगरि जेकॾहिं ही पाण में ठही विया त पोइ मूं लाइ ख़तरनाक थी वेंदा, यानी पोइ मुंहिंजो दुश्मन थी वेंदा। उन जे करे हाणे मूंखे इन्हनि खे ॾावण ॾियणो ई पवंदो। जेसीं ताईं मां रेस मंसूर ऐं रेज़न खे ॾावण नथो ॾियां जेसीं ताईं हीउ फ़ैसिलो टारण वारो न आहे। रेस मंसूर कोशिशि करे हाल में इहा फ़ैसिलो ज़रूरु कराईंदो। इन करे हाणे मूंखे कोशिशि करणी पवंदी त इन फ़ैसिले खे मां नाकाम कयां। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ पुलिस सां ॻाल्हाईंदो, पुलिस खे चवंदो त तूं हाणे मुराद जो केस दाख़िल कर ऐं तूं रेज़न वारनि जे मथां केस कर। अगरि तूं मुराद जो केस दाख़िल न कंदे त पोइ रेज़न वारा मुंहिंजे अॻियां कॾहिं बि न झुकंदा। उन जे करे तोखे हर हाल में मुराद खां केस वठिणो ई पवंदो। छो जो हाणे मां रेज़न वारनि खे ॾावण ॾियणु पियो चाहियां, उन ज़रिए हाणे रेज़न वारा मुंहिंजे अॻियां अची पाण झुकंदा। ऐं ॿिए पासे ककर रेज़न खे चवंदो त असांखे हर हाल में हाणे फ़ैसिलो करणो ई पवंदो, छो जो असां खां ॿिया यानी हिन फ़ैसिले खां ॿिया मूं वटि ॿी का बि वाट न आहे। उन जे करे हाणे असांखे फ़ैसिलो करणो ई पवंदो। जेसीं ताईं असां फ़ैसिलो नथा करायूं जेसीं ताईं असांजी इज़त कुंज कॾहिं बि वापसि घर में न ईंदी। रेज़न चवंदो त हू जेसीं ताईं कुंज मुंहिंजे हवाले नथा कनि जेसीं ताईं मां फ़ैसिलो न वारींदुसि। ककर चवंदो त असांखे हर हाल में फ़ैसिलो वारणो ई पवंदो। रेज़न चवंदो त हू फ़ैसिले में पहिरियां सोडल जो घुर कंदा ऐं पोइ कुंज असांजे हवाले कंदा। ककर चवंदो त इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छो जो कुंज सोडल वटि आहे। जेसीं ताईं असां सोडल खे आज़ादु नथा कयूं जेसीं ताईं कुंज कॾहिं बि आज़ादु न थींदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।